नुशर फिरोज़ भट्ट सां ॻोठ तणी बख्श समूह रहवासी औरतूं मर्द कुरान शरीफ़ खणी इंसाफ़ लाइ नुशर फिरोज़ क्लब अॻियां एहतजाज। मीडिया सां ॻाल्हाईंदे इख़्तियार समूह, मुख़्तियार समूह, नजमान समूह, ज़ुबैदा समूह, इकरा समूह, कलसुम समूह, सूमल गुल, काजल माहवार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 6 साल अॻु में नज़ीर समूह जो पुटु नईम समूह असांजे घर में असांजी औरतुनि सां नाजाइज़ियूं कंदो रहियो पर जहिड़े में मारिजी वियो। मुंहिंजी FIR दाख़िल थियल आहे। असांजो सौट मंठाड़ समूह खे लाहौर मां अबड़ा पुलिस पकड़ी आई आहे। उनखे ज़ाहिर नथा कनि। खून जो केस आहे, चालान कयो नथा चालान कनि, उनखे ॾाढो मारीनि था। असांखे शक आहे त असांजे नौचरनि खे मारे छॾियो अथनि। असांजो फ़ैसिलो समन कयो, उनखे बि चऊं था त इहो फ़ैसिलो नथो करे त असां ही क़ुरान खणी नेशनल प्रेस क्लब पहुता आहियूं। ही क़ुरान ते ही पुलिस में राति जो असांजे घरनि में घिरी असांजी औरतुनि सां नाजाइज़ियूं कनि था। क़ुरान जो वास्तव आहे त IG सिंध, DIG SSP नुशर फिरोज़ त असां सां इंसाफ़ कनि। असीं मुतालबो था कयूं त फ़ौरन मंठाड़ समूह खे ज़ाहिर करे जेल मोकिलिनि। असां सां इंसाफ़ न थियो त असां क़ुरान खणी SP ऑफ़िस बि वेंदासीं, DIG ऑफ़िस बि वेंदासीं। असां सां इंसाफ़ कयो। नथो थिए त असां SSP ऑफ़िस अॻियां पाण खे ॿाहिरि ॾेई छॾींदासीं। न्यूज़ ज़िम्मेवार नज़ीर सादिक फ़याज़ हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।